अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं कहाणीकार महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध जुलाई 2018। कहाणी आहे अखियुनि में मोल ॿिलो। हू ॿूसट महसूस थो करे। हथु वधाए हिकु भेरो वरी उहो चेक थो करे त शीशे जे सिरकण जो रुख हिन तरफ़ आहे या अॻिते। शीशो पथर जियां सख़्तु ऐं जबल जियां अॾो थो लॻेसि। थोरो गौर थो करे त अहसासु थो थिएसि त हीउ दरीअ में फिक्स थियल आहे। चुरपुर कंदड़ त अॻे ई खुलियल आहे, जंहिंमां अॻी सीट वारो हवा जो मज़ो वठी रहियो आहे। सोचे थो केॾो न अजगर जेॾो शहरु आहे, कीअं न माण्हुनि खे ॻी थो वञे। माण्हू जीतनि जियां चुरपुर कंदा रहनि था। नंढनि नंढनि घरनि में, फ्लैटनि में बिना आसमान जे दीदार कए निंड कनि था। मशीन जियां उथनि वेहनि था ऐं मशीन जियां ई मुहबत ऐं नफ़रत करण जी कोशिशि कनि था। पर मशीन मुहबत या नफ़रत कीअं कंदी? हीउ मां छा पियो सोचां? छा थी वियो आहे मूंखे? हुज़ैन खे झटिके भर में वेठल अली शेर ॾांहुं निहारे थो, जेको खेसि पाण ॾांहुं निहारींदे ॾिसी ॾंद टेड़े थो। इहो अथव कराची बाबला, बलाउनि जो शहरु। फारूक अली शेर जे जुमिले ते अणलखी मुर्क जो इज़हार थो घुरे, पर खेसि लॻे थो त उहा मुर्क वेनिशिंग क्रीम जियां हुई, जेका मिंटनि में गुम थी वई। हू अली शेर जे भर में वेठल ज़ाहिद ॾांहुं निहारे थो, जेको बि लातालुक़ बणियो मुसाफ़िरनि जे पीउ में साह खणण जी भरपूर कोशिशि करे रहियो आहे। हू बि फारूक जे निगाहुनि जी तपश शायदि महसूसु थो करे, ॾांहुंसि निहारे थो। मुंझी पिया आहियो छा? न यार, फारूक अणलखो खिले थो। बसि कराचीअ में उहो सवारीअ जो अज़ाब बि को घटि कोन्हे। का बि सवारी का ख़ाली मिले थी? अलाए किथां एतिरा माण्हू अचनि था। जाइ लभे कान मुसाफ़िरनि खे, आख़िर मुंझ थींदी। ज़ाहिद का बि वरंदी नथो ॾिए। भरिसां वेठल ऐं बीठल मुसाफ़िर हिननि जी ॻाल्हि ॿुधनि था, सम्झी नथा सघनि। बसि हिननि ॾांहुं निहारींदा रहनि था। अली शेर वरी ॻाल्हाइणु शुरू थो करे। इहो सभु ओपरे माण्हूअ लाइ आहे भाउ। मां बि जॾहिं पहिरियां हिते आयो हुउसि त घुमी वियो हुउसि। हाणे रोज़ु गुलकोच में सोराब ॻोठ मां मोटी क्यामाड़ीअ वेंदो आहियां। हिरी वियो आहियां न। आख़िरी जुमिलो चई हू पंहिंजे आदत मूजिबि खाॿी अखि थो हणे। फारूक जे मन में मुंझ वधी थी वञे। हीअ अञा ताईं अहिड़ो ई आहे, बिल्कुलु साॻियूं हरकतूं अञा बि कंदो थो रहे। हू अली शेर तां नज़रूं हटाए हिकु भेरो वरी दरीअ खां ॿाहिरि निहारणु लॻे थो। फुटपाथ, इमारतूं, माण्हू सभु भरपासे खां लंघंदा पोइ ते वञी रहिया आहिनि, ईअं ई जीअं वक़्त जा कांटा गर्दिश कंदा हाल खे माज़ीअ ॾे धिकींदा आहिनि। फारूक पंहिंजे अंदर में अज़ाब महसूसु थो करे। टेॾी अख सां अली शेर खे ॾिसी वरी दरीअ मां ॿाहिरि निहारे थो। सोचे थो हिन जंजाल खे बि हिन ई कोच में चढ़णो हो भेण सां, ऐं वॾो ॾचो त उहो त चढ़ण सां ई मूं ते नज़र पियसि ऐं सुञाणे वरिताईं। हाणे माण्हू कीअं मुंहुं मटाए, कीअं लवाए? सिधो अची मुंहिंजे ऐं ज़ाहिद जे विच में वेठो ऐं हाणे लॻो आहे हुन जूं ॻाल्हियूं करणु। छा सोचींदो ज़ाहिद? हिन माण्हूअ सां मुंहिंजो कहिड़ो तालुक़ु रहियो आहे? उहो केरु हुई? इहो कीअं सुञाणींदो हो हुनखे? अलाए जे हीअ ॻाल्हियूं जे घर हली ज़ाहिदा नजमा सां करे विधियूं त भेणसि अजायो हिकु खुलुम ॿारे ॾींदी। अजायो हिकिड़ो बहस खड़ो थी वेंदो। हू अॻे ई आहे शकी मिज़ाज औरत, अलाए छा सोचींदी। ऐं हेॾां हीउ ज़ाहिद बि हिकिड़ी रन मिसल आहे, जेकी ॿार थींदो सो घर ज़रूरु ॿुधाईंदो। को इशू वग़ैरह कढियो अथई या अञा अकेला आहियो भाउ? फारूक छिरकी थो पए। अली शेर हिन सां ॻाल्हाए रहियो आहे। कोच जो माहौल अञा बि साॻियो आहे। सवारीअ जे अंग मां अंदाज़ो ई नथो थिए त केरु लहे पियो या न। फारूक सामत में अचण जी कोशिशि थो करे। न, अञा त कुझु कोन्हे थियो। अलाह कंदो जल्दी कुझु थी वेंदो। हू जुमिलो धिके कढे थो। अली शेर मुर्के थो। हा, उहो बि ठीकु आहे। अञा अकेला ज़ाल मुड़ुस हुजो भाउ, कुझु ज़िंदगी इंजॉय कयो। ॿार थी विया त साॻी मूं जहिड़ी हालति थींदई भाउ। यादि अथई मुनर जी टंग भॻी हुई त कीअं न तो ड्यूटी संभाली हुई ऐं मूं संदसि इलाज लाइ डोड़ डुक कई हुई। उहो साईं ज़मानो हो। हाणे उहो दौरु किथे? हुन जो झीणो थो करे। ऐं हूअ बि त ख़िदमत कंदी हुई, तोखे बुखियो कोन रखंदी हुई, हा न?
फारूक अली शेर जी ॻाल्हि ते हिकु दफ़ो वरी ज़ाहिद ॾांहुं निहारे थो, जेको लातालुक वेठो आहे। फारूक नज़रूं चोराए थो वठे। हूअं शादी थी छो कोन? मां सम्झां थो त ॿिया सभई कामयाबु थी विया हूंदा, तव्हां छो न थिया भाउ? अली शेर जो लहजो अञा बि झीणो आहे, ॼण हू सम्झी वियो आहे त खेसि हाणे उहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिद खां लिकाए करणियूं आहिनि। फारूक जे मुंहं ते हैड हारजी थी वञे। बसि न थी सघी। जॾहिं त मूंखे पक हुई त कंहिं ॿिए जी जोड़ी ठहे न ठहे, तुंहिंजी ज़रूरु ठही वेंदी। अली शेर ॻाल्हि ॼण पूरी थो करे। फारूक कुझु बि नथो पुछे, ॻाल्हि लवाइण जी कोशिशि थो करे। तुंहिंजा ॿार बच्चा सभु ठीकु आहिनि? हा, अलाह जा शुक्र आहिनि। अली शेर बि मुख़्तसिर जवाबु ॾिए थो। फारूक वरी दरीअ खां ॿाहिरि थो निहारे। कोच अलाए केतिरा स्टाप कया आहिनि, अलाए केतिरा मुसाफ़िर लाथा चाढ़िया अथई, खेसि को बि अहसासु कोन्हे। हू बसि दरीअ खां ॿाहिरि निहारींदो थो रहे। सोचे थो, कहिड़ो न ज़मानो हो उहो। ज़ुलेखा सां इश्क कंदो हुउसि लोकल फ़ोन ते, पिणसि खे सरकारी फ़ोन मिलियल हुउसि, एक्सचेंज मां नंबर मिलंदो हो। पोइ हिन अली शेर, निसार, इक़बाल सभिनी सां यारी रखणी पई हुई। उन्हनि जूं ड्यूटियूं बि कंदो हुउसि ऐं ज़ुलेखा सां कचहरी बि हलंदी हुई। तंहिं ज़माने में इहे सभु केतिरा न वेझा हूंदा हुआ, केतिरियूं न ख़िदमतूं कराईंदा हुआ मूंखां। कॾहिं कढ़ाई, कॾहिं तिका, रोज़ु पिया नाश्ता थींदा हुआ। ज़ुलेखा बि त पंहिंजे घरां कुझु न कुझु ठाहे मोकिलींदी हुई। हीअ पिया ठठ कंदा हुआ। मरवान अहिड़ा जो कॾहिं कॾहिं ॼाणी बुझी नंबर ख़राबु करे छॾींदा हुआ ऐं पोइ लाइनमैन जो बहानो करे 100 रोकड़ो वठंदा हुआ। लाइनमैन बि लाह हो। कीअं न सची कई हुयईं त उहो अली शेर पाण नंबर बंदि कराए थो त जीअं फारूक मां ॾोकड़ निकिरनि। कहिड़ो न अजीब ज़मानो हो। उहो इश्क बि कहिड़ो न अजीब वक़्तु पास थो कराए ऐं असीं अहिड़ियूं हरकतूं करे था वेहूं जो पोइ उहो सभु सोचे खिल ईंदी आहे। हीउ अली शेर हो ई अहिड़ो हरामी, किथे बि वार न घुसाईंदो हो। मिठड़ो मिठड़ो थी मूंखां केतिरा न पैसा कढियईं। कर्ज़ जे बहाने सां जेके वरिताईं उहे कॾहिं मोटाए न ॾिनई। हो त ब्लैकमेलर आहे वॾो, रिश्तनि जे हवाले सां वॾो ताड़ू आहे। रुगो मूंखां ई पैसा थोरो ई घुट कढंदो हो, ॿियनि जोड़नि मां बि कमाई कंदो हो। उन एक्सचेंज में मां हिकिड़ो आशिक़ त न हुउसि। हू अली शेर ॾांहुं निहारे थो, जेको हिन ॾांहुं निहारे वरी ॾंद थो कढे। हिते कराचीअ में मूंसां मिलणु ॾाढो सवलो अथई भाउ। रुगो 17 डायल करे मुंहिंजो नालो खणजांइ, मिंटनि में लाइन ते अची वेंदुसि। पर घणो करे सुबुह जो, ठीकु आहे न? शाम जो पाण घर हूंदा आहियूं। क्यामाड़ीअ। हूअं तूं कराचीअ में किथे थो रहीं भाउ? गुरू मंदर ते। फारूक हिकदमि चई थो ॾिए। सोचे थो हिन खे सही एड्रेस नाहे ॿुधाइणी। पोइ हिन महिल गुलशन मां चढ़ी हिते हिकु दोस्त सां मिलणु आयो हुउसि। फारूक ॻाल्हि ख़तमु करणु थो घुरे। अली शेर हिन ॾांहुं हिकु मख़सूस निहार करे लातालुक बणिजी माठ थो करे। फारूक जे अंदर में हिकु थधी लहर थिए थी। सोचे थो हिन जी अञा उहा निहार साॻी आहे, ब्लैकमेलिंग वारो नमूनो अञा बि साॻियो अथसि। शायदि अखियुनि में ॼण नज़रुनि जे जाइ ते ॿिलो वेठल हुजेसि। फारूक खे यादि थो अचे त कीअं न अली शेर ॿियनि जोड़नि जी ॻाल्हि ॿोल्हि रिकॉर्ड कंदो हो ऐं पोइ उन्हनि मां ॾोकड़ कढण जे ख़्याल सां ई संदसि अखियूं चमकंदियूं हुयूं। संदसि अखियुनि में बिल्कुलु अहिड़ी चमक हूंदी हुई जेका कुझु घड़ियूं पहिरियों उभरी हुई। ॿिले जहिड़ी कंहिंजे निर्घट ते हमले करण वारो ख़्यालु सांढे फारूक एक्सचेंज में वेही ॻाल्हाईंदो हो ऐं अली शेर रिकॉर्ड करे न सघंदो हो। न त हू त हिन सां बि घटि न करे हा। वरी बि घटायो त कोन हुयईं। फारूक सोचे थो, हीअ हाणे छा थो करे सघे? मूंखे कहिड़ो अंगूठो पटे वेंदो? अॻे त उन ॻाल्हि खां डिॼंदो हुउसि त मतां ज़ुलेखा जे पीउ ताईं ॻाल्हि वञे ऐं उन डप खां संदसि पेट भरींदो हुउसि। हाणे कहिड़ो डपु? न पर जे ज़ाहिद सां त ॻाल्हि करे सघे थो। ॻाल्हाइण जो कुतो आहे। घुमाए फिराए उहो मौज़ू शुरू करे थो सघे ऐं जे उहो हाल अहिवाल मुख़्तसरनि बि ज़ाहिद जे कननि ते पइजी वियो त थी सघे थो ज़ुलेखा जी ॻाल्हि नजमा ताईं वञी पहुचे। नजमा खे ॿी कंहिं छोकिरीअ जी पक न आहे। हिन खे ज़ुलेखा सां मुंहिंजे तालुक जो शक बि आहे। हीउ ज़लील माण्हू अॼु बि कुझु करे सघे थो। के माण्हू केतिरा न कमीना थींदा आहिनि। वीचारो सरवर बि गुज़ारे वियो। फारूक अली शेर जे जुमिले खे कन जे बिल्कुलु वेझो थो महसूसु करे। हू अली शेर ॾांहुं निहारे थो। कॾहिं? काफ़ी टाइम थियो। तव्हांखे ख़बर न आहे भाउ? न को? हालांकि तव्हां त उते ई रहो था। अञा मां त बदिली थी हलियो आयुसि।
पर ख़बर सभु रखी अथमि। अली शेर मुरके थो ऐं वरी चहिरो सख़्तु थो करे, ओचितो वेठे वेठे गुज़ारे वियो। सुठो माण्हू हो सरवर। फारूक ॾुख विचां ॻाल्हाए थो, हाओ भाउ, कीअं न हुन वारी ॿाहिड़ी थधा शरबत ठाहे मोकिलींदी हुई, अलाए हाणे छा हाल हूंदो वीचारीअ जो। उहो फ़ोन जो इश्क बि आज़ारु अथई भाउ, कीअं न ॻाल्हियूं करे झूनी फासायई। अॼु आरामी आहे, हुनखे रोले वियो। हू जुमिले जो आख़िरी हिसो ज़ाहिद ॾांहुं मुंहुं करे ॻाल्हाए थो। फारूक जे अंदरि ॼणु घिंजड़ियूं वॼणु शुरू थियनि थियूं, ॼणु इझो शुरू थियो रिकॉर्ड। असीं जिते गॾु हूंदा हुआसीं न, उते असांजो हिकिड़ो दोस्त फ़ोन ते अफ़ेयर हलाईंदो हो। पोइ फासाए झूनी शादी बि कयईं, हाणे सुतत गुज़ारे वियो। उन जी ॻाल्हि पिए कईसीं। अली शेर ज़ाहिद सां ॻाल्हाए थो। फारूक साम्हूं निहारे थो, सोचे थो हीअ रस्ता बि केॾा न डिघा आहिनि, खुटनि ई कोन था, अलाए किथे लहिणो आहे। हेॾां हिन ॿिले जे अखियुनि में बि चमक वधंदी थी वञे, करे न विझे गंद। ज़ाहिद बि हाणे अली शेर जी ॻाल्हियुनि में हिसो थो वठे। अदा फारूक बि अव्हां सां कमु कंदा हुआ छा? अली शेर फारूक ॾांहुं निहारे भरपूर मुरके थो। हा कंदा हुआ, हिकु मख़सूसु कमु। हा न भाउ? हिन जो हर उहो जुमिलो जेको भाउ लफ़्ज़ ते ख़तमु थींदो हो, फारूक जे अंदर में टांडा भरे छॾींदो हो। खेसि ख़बर आहे त उहो जुमिलो हू ओगड़ हथु करण लाइ ॻाल्हाईंदो हो। फारूक कुझु नथो पुछे, हाकार में कंधु लोॾे थो। खेसि ख़्यालु थो अचे कॾहिं कॾहिं हीउ ज़लील माण्हू आहिस्ते आहिस्ते ॻाल्हि पूरी कंदो हो त जीअं ब्लैकमेल थींदड़ विच में ई कुझु ॾेई वठे। हिते बि शायदि ईअं थो करे, पर मां हिन बस में खेसि छा ॾियां, कहिड़े बहाने सां ॾियां ऐं छो ॾियां? कहिड़ो मख़सूसु कमु हो अदा? ज़ाहिद खां पुछे थो। अली शेर मुरके थो। मां ॿुधायां थो। उन महिल ई फारूक अलाए कीअं जुमिलो उछलाए थो। छोरी फासाई हुई हिकिड़ी, उन सां कचहरी कंदो हुअसि मां बि। बसि अली शेर भाउ जी महिरबानी हुई जो चकर हलाए ॾिनो आई, जेको एज़ यूअल ख़तमु थी वियो। हू जुमिलो चई हिकु वॾो साहु थो खणे। ज़ाहिद जे मुख ते मुर्क अचे थी, ॼणु हू पंहिंजे भेणीअ जी भरपूर माज़ीअ में झाती पाए आयो हुजे। फारूक अली शेर जे मुंहं में निहारे थो। खेसि लॻे थो उते ॼणु संदसि अखियुनि में को ॿिलो मरी वियो हुजे ऐं संदसि नज़रुनि ते हाणे ॼणु बदबू जी हुक्मरानी हुजे।